खानपुर महर मां ख़बर आहे अवां ताईं पहुचाया पिया। अब्दुल वहीद गडाणी जी रिपोर्ट मुताबिक़ त खानपुर महर लॻ ॻोठ कमू गडाणी जे रवासी पोरे हबीबुल्ला गडाणी जो खानपुर महर प्रेस क्लब पहुची एहतजाज कंदे ॿुधायो त बाअसर जवाबदारनि करीम ॾिनू गडाणी तोंगली गडाणी ऐं ॿियनि मुंहिंजे ज़ाती घर जे जाइ ते बारिशुनि में कुझु ॾींहंनि में वेहण खां पोइ मुंहिंजे घर जे जाइ ते क़ाबिज़ थी वियो आहे। मूं ख़िलाफ़ सोशल मीडिया ते कूड़ा इल्ज़ाम हणी रहियो आहे। उन्हनि जे इल्ज़ामनि में कंहिं बि क़िस्म जी का बि सदाकत नाहे। ख़बर मूजिब खानपुर महर ॻोठ कमू गडाणी जे रवासी पोरे हबीबुल्ला गडाणी खानपुर महर प्रेस क्लब पहुची एहतजाज कंदे ॿुधायो त बाअसर करीम ॾिनू गडाणी तोंगली गडाणी ऐं ॿियनि पारां मुंहिंजे घर जे ज़ाती जाइ ते बारिशुनि में वेहण खां पोइ छपरो ठाहे क़ाबिज़ बणिजी विया आहिनि। वधीक हबीबुल्ला गडाणी SSP घोटकी DIG सखर ऐं ॿियनि आला ऑफिसरनि खां मुतालबो कयो त मुंहिंजे ख़िलाफ़ सोशल मीडिया ते ग़लति बयानबाज़ी करे रहियो आहे। उन ई ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। मुंहिंजे घर मथां क़ाबिज़ जवाबदारनि ख़िलाफ़ केस दाख़िल करे मुंहिंजी जाइ ऐं अॼल छपरे खे ख़तमु करे मूंसां इंसाफ़ कयो वञे।